गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जीअं त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार हलंदे, अॼु जपजी साहिब जी टी पौड़ी जी वीचार साझी करणी आहे। टी पौड़ी जे अंदरि हिकु दुनिया में जेको ख़्यालु मञियो वेंदो हुयो त हिन संसार खे केरु हलाइण वारो हुयो। पुराणे ज़माने खां वठी करे हिकिड़ो ख़्यालु ईंदो आहे त हिन संसार खे टे हस्तियूं हलाइनि थियूं। उन्हनि जी वीचार जपजी साहिब में अंकित करनि था टी पौड़ी जे अंदरि, ऐं सिख खे इहो सम्झाइनि था, इंसान खे इहो सम्झाइनि था त आख़िरकार हिन संसार खे हलाइण वारा आहिनि केरु। ऐं पुराणो जेको ख़्यालु आहे न, उनखे दुनिया वारनि खां थोरो पर्दो हटाइनि था, साफ़ु करनि था उन्हनि जे दिमाग़ खे त हिन संसार खे केरु हलाए थो। सो अचो सम्झण जी कोशिशि कयूं त साहिब गुरु नानक देव महाराज कहिड़ी बख़्शिश करनि था इंसान जे मथां, सिख जे मथां। साहिब फरमाईंदा चवंदा, एका माई जुगत वे आई तिन चेले परवाण। माई हिते माया खे चवंदा हिकिड़ी माया रूपी परसूत हुई, माना ज़ाहिर थी, जनम वतई। उनजा टे चेला पैदा थी विया। एका माई हिकिड़ी माया जुगदी सां परसूत थी, ज़ाहिर थी, उनजा टे चेला ज़ाहिर थी पिया, पैदा थी पिया। तिन चेले परवाण, उनजा टे चेला पैदा थी विया। कहिड़ा कहिड़ा? एक संसारी, एक भंडारी, एक लाए दीबाण। चए त दुनिया वारनि जे अंदरि में हिकिड़ो ख़्यालु पैदा थी वियो आहे, हिकिड़ी माया पैदा थी वई आहे, हिकिड़ो प्रचार अची वियो आहे। कहिड़ो? त उहे सम्झंदा आहिनि त हिकु पैदा करण वारो आहे, हिकु भंडारो हलाइण वारो आहे, हिकु मारण वारो आहे। हिकु संसारी पैदा करण वारो, हिकु भंडारी रिज़्क़ ॾियण वारो, हिकु लाइ दीबाण हिकिड़ो कचहरी हलाइण वारो, आख़िरी में असांजा लेखा जोखा करण वारो या मारण वारो। हिकु लाइ दीबाण। साहिब फरमाईंदा चवंदा हिकु संसारी, दुनिया में हिकिड़ो ख़्यालु आहे, उनजे अनुसार हिकु संसारी आहे, हिकु भंडारी आहे, हिकु लाइ दीबाण। हिकु लाइ दीबाण हिकिड़ो सज़ा ॾींदो आहे, पर असल में चवंदा असल में त दुनिया जी कार हलाइण वारो उहो परमात्मा आहे, जंहिंखे पैदा करे, जंहिंखे भंडारो ॾे, जंहिंखे मारे, उहो हिकिड़ो ई परमात्मा आहे। ज्योतिष भाव आहे, जहिड़े तरीक़े सां उनखे परमात्मा खे वणंदो आहे तिवे चलावे, तीअं हिन संसार जी कार हलाईंदा पिया, कमु हलाईंदा पिया। जिव होवे फुरमाण, उहे जीअं हुकुम कंदा आहिनि उन तरीक़े सां ई हिन दुनिया में सभु शइ हलंदी पई हूंदी आहे। ज्योतिष भावे तिवे चलावे, जिव होवे फुरमाण। भाव हिन संसार जी कार हलाइण जे लाइ उन परमात्मा जो हुकुम आहे। ओ वेखे, उहो परमात्मा सभिनि जीअनि खे ॾिसंदो पियो आहे, ओना नज़र न आवे। ओना जो अर्थ आहे हे जीव, ओना नज़र न आवे। अॼु ताईं परमात्मा खे न ॾिसी सघिया आहिनि, ओना नज़र न आवे। बहुता ए विडाण, इहो वॾो हिकिड़ो आश्चर्य, वॾो हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे, वॾो हिकिड़ो खेल आहे, अचरज आहे। कहिड़ो? ओ वेखे ओना नज़र न आवे, बहुता ए विडाण। ऐं परमात्मा, तूं ई संसार जी कार हलाइण वारो आहे। इन माया खे काई बि ताक़त न आहे जो टे चेला हिन संसार जी कार हलाए सघनि। हिकु परमात्मा तव्हां ई, ऐं ईश्वर, ऐं ख़ुदा रब जी, हिकु तव्हां ई हिन संसार जी कार हलाइण वारा हो। पोइ आख़िर में उन्हनि खे नमस्कार करनि था। साहिब चवंदा आदेश से आदेश, नमस्कार परमात्मा खे नमस्कार। आदेश से आदेश, जेको आद शुरूआत खां, अनिल कालक को रहित, पवित्र, बेदाग, अनाद, जंहिंजो कोई मुंड न आहे, शुरूआत न आहे, अनाहत, जंहिंजो कोई नास न आहे। आद अनिल अनाद अनाहत, जुग जुग एको वेस, जेको हर जुग में हिकिड़े ई वेस में आहे। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।